सॼा सीन कटे सटे ठाहे शिफ्ट उन ई ॾींहं शादी नाज़रीन सिंध जाई जे सेट ते सैयद खालिद शाह डायरेक्टर असांजी सिंध टीवी जो बहितरीन डायरेक्टर आहे। डायरेक्टर सां गॾु हिननि बहितरीन शख्सियत आहे जंहिंमें सभिनी खे ॿुधाईंदी प्यार आहे ॾींदड़ सभिनी सां प्यार ऐं इज़तूं विरहाईंदड़ ऐं मोहबतूं विरहाईंदड़ शख़्स आहे की मुनाफ़िक कोन्हे। हीअ आहे पाण खालिद शाह। वरी एॾे परते अचो। मां नादिया हुसैन चन्ना ऐं मां छा ॿुधायां, मां जहिड़ी आहियां मां अहिड़ी आहियां। जो ई आहियां सो ई आहियां। जो ई आहियूं सो ई आहियूं। ॾिसो असां हेड़ी बरसात में रिकॉर्डिंग करे रहिया आहियूं। जो ई आहियां सो ई आहियां। गाड़ी थी वेंदव जेको नई शादी जी तयारी में सरे घट ते बची हो न त मां भलो सीरियल है मिडिल कौन मिडिल क्लास एरे बा वफा वायरस चलो मत के सही बोटू मोकलियो था भाई तू जो कोन मान जो ने बुर्दी है अला के जो आपा किथे बैठा हो? माशाअल्लाह मां तमाम सोहणे प्यारे प्यारे ॻोठ में वेठी आहियां जेको आहे खालिद शाह जो ॻोठ ऐं जे सेट ते वेठा आहियूं उहो आहे सिंध जाई। मुंहिंजा तमामु सुठा आर्टिस्ट ऐं जेके कैमरामैन आहे फैसल उहो मूंसां गॾु आहे, दिलशाद मूंसां गॾु आहे ऐं असांजा सुठा आर्टिस्ट नाले वारा सभु मौजूदु आहिनि ऐं ॾाढी ख़ुशी पई थिए। ऐं अॼु मौसम बि ज़बरदस्त थी पियो आहे पर वरी बि दिलि में थिए थो त अल्लाह साईं थोरी देरि जे लाइ मींहं खे रोकिजांइ ताकी असीं सभु पंहिंजो कमकार करे ऐं पंहिंजी ख़ैर ख़ैरियत सां पंहिंजे घर पहुचूं।